पासे वाक़े अपडेट कयूं कंदकोट पुलिस पारां मुबैना मुक़ाबले बाद एक मुग़वी के बाज़ियाब कराइण जी दावा कई वई आहे। ब्रेकिंग न्यूज़ है नाज़रीन, असां शेयर कंदासीं। पुलिस गुझे इतला ते कार्रवाई करे अल्लाह रखे राजपूत के बाज़ियाब कराइण जी दावा कई आहे। अल्लाह रखियो के मज़दूरी जे लाइ घुराए घोटकी मां अगवा कयो वियो हो। अवांखे आगाह कंदासीं, कंदकोट पुलिस मुबैना मुक़ाबले बाद एक मुग़वीअ के बाज़ियाब कराइण जी दावा कई आहे। जिन नाज़रीन असां हाणे जॉइन कयो आहे ब्रेकिंग न्यूज़ ऐं असां शेयर कयूं पिया। कंदकोट पुलिस गुझे इतला ते कार्रवाई करे अल्लाह रखे राजपूत के बाज़ियाब कराइण जी दावा कई आहे। अवांखे अपडेट कयूं पिया। अहम ख़बर आहे कंदकोट मां पुलिस गुझे इतला ते कार्रवाई कंदे अल्लाह रखियो राजपूत के बाज़ियाब कराए वरितो आहे। अल्लाह रखियो के मज़दूरी जे लाइ घुराए घोटकी मां अगवा कयो वियो हो। ख़बर असां शेयर कयूं पिया। कंदकोट मां पुलिस पारां मुबैना मुक़ाबले बाद एक मुग़वी के बाज़ियाब कराइण जी दावा कई वई आहे। तफ़सील मालूम कंदासीं। कंदकोट मां आवाज़ न्यूज़ रिपोर्टर पीरबख्श भंगवार असां लाइन ते मौजूद आहे। जी पीरबख्श, कार्रवाई के हवाले सां कहिड़ा तफ़सील आहिनि? जी, 1 महीनो अॻु लाहौर वासी मज़दूर के मज़दूरी के झांसे सां घुराए करे घोटकी ज़िले में अगवा कयो वियो हो, जंहिंखे अॼु इतला मिलण ते खुफ़िया इतला मिलण ते ए सेक्शन पुलिस पारां मामदानी पिकड़ गाॾियुनि जे चेकिंग दौरान उते धाड़ियलनि सां मुक़ाबिलो थी पियो आहे, जंहिंजे नतीजे में हिकु जेको मुग़वी हुयो जेको महीनो अॻु में अगवा थियो लाहौर वासी, उनखे बाज़ियाब कराए उन हवाले सां ए सेक्शन पारां इहो ॿुधायो वियो आहे त असांखे खुफ़िया इतला मिलियो आहे, जंहिंजे नतीजे में असां जेको हिकु मुग़वी खे बाज़ियाब कराए वरितो आहे। जी अच्छा पीरबख्श, कार्रवाई के दौरान का गिरफ़्तारी अमल में ना आई। यही उमूमन ॾिठो वियो आहे त जॾहिं बि कंहिं मुग़वी खे बाज़ियाब करायो वेंदो आहे, बाज़ियाब कराइण सुठी ॻाल्हि आहे ऐं पॉज़िटिव ख़बर आहे ऐं सिंध पुलिस जी ज़िम्मेवारी बि आहे, पर गिरफ़्तारी का बि अमल में न अची सघंदी आहे। पीरबख्श, उनजे पुठियां कहिड़ा कारण हूंदा आहिनि? असल में ॻाल्हि इहा आहे त हिकु त असां जेको कचे वारो इलाइक़ो आहे उते मुग़विन खे रखनि था, उते मुग़विन जी रसाई नथी थिए, ऐं ॿिए नंबर ते जेको उहे या त उहे शिफ्ट करनि था, का पुलिस खे इंफॉर्मेशन मिले थी, या वरी जेको आहे त कुझु ॾे वठि जो तरीक़ेकार हूंदो आहे। उन खां पोइ जेको आहे त मुग़विन खे उहे पाण जेको आहे त छॾे वेंदा आहिनि, त उन खां पोइ वरी पुलिस पारां जेको आहे उन्हनि खे मुक़ाबिलो ॼाणाए करे अमूमन जेको आहे इन तरीक़े सां जेके बाज़ियाब थियनि था उन्हनि खे शो कयो वेंदो आहे। महिरबानी।